रहमान अल्लाह जी सिफ़त आहे। इन सिफ़त जो मक़सद इहो आहे त दुनिया में सॼी मख़लूक जे मथां रहम करण वारी ज़ात, चाहे इंसान हुजनि, चाहे जानवर हुजनि, चाहे पखी हुजनि, चाहे परिंदा हुजनि, ऐं इंसाननि मंझि चाहे मुसलमान हुजनि, चाहे काफ़िर हुजनि, चाहे यहूदी हुजनि, चाहे ईसाई हुजनि, चाहे कंहिं बि क़ौम जा हुजनि, हर मख़लूक जे मथां अल्लाह जी रहमत दुनिया में। तव्हां हिकिड़ो अमूमन सवाल ॿुधो हूंदो त असां मुसलमान, असां नमाज़ पढ़ूं, कलमो पढ़ूं, रोज़ा रखूं, ज़कात ॾियूं, पर पैसो काफ़िरनि वटि घणो छो आहे? पैसो जेके अल्लाह खे मञनि नथा उहे अमीर आहिनि, उन्हनि वटि माल ज़्यादा। त इन जो जवाब इन लफ़्ज़ रहमान में आहे। रहमान अल्लाह जी सिफ़त आहे त दुनिया जे अंदर अल्लाह सही हर मख़लूक जे मथां नियामत नसीब कंदो आहे, चाहे काफ़िर हुजे, चाहे मुसलमान हुजे। अल्लाह सही असांखे अखियूं ॾिनियूं, काफ़िरनि खे बि अखियूं आहिनि। असांखे अल्लाह सही ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी, काफ़िर बि ॻाल्हाइनि था। हर नेमत अल्लाह सही नसीब कई आहे। ऐं रहीम जो मक़सद छा आहे? रहीम अल्लाह जी सिफ़त आहे। ऐं रहीम जो मक़सद आहे मौत खां बाद क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी रहमत सिर्फ़ उन्हीं खे नसीब थींदी जेके अल्लाह खे मञींदा आहिनि, जेके कलमो पढ़नि था, जंहिं ईमान आंदो, क़यामत में सिर्फ़ उन्हनि खे अल्लाह जी रहमत नसीब थींदी, बक़ाया जहन्नम जा हक़दार थींदा। जेकॾहिं अल्लाह साईं अखियूं सिर्फ़ मुसलमाननि खे ॾिया, काफ़िरनि खे न ॾिया, काफ़िर चवंदा साईं असांखे अखियूं कोन हूं, असां कुझु ॾिठो कोन, कलमो कीअं पढ़ूं? न असां दुनिया ॾिठी, न असां नबी ॾिठो, न असां क़ुरान ॾिठो, न असां नमाज़ ॾिठी, न असां बैतुल्लाह ॾिठो, असां कीअं कलमो पढ़ूं? इन करे अल्लाह साईं दुनिया जे अंदर हर इंसान खे नेमत ॾिनी आहे, चाहे काफ़िर हुजे, चाहे मुसलमान हुजे।